वगण में खबर ॾींदा हलूं त गाजी खावर लग ॻोठ रहमनो खोसो में पौरत नसरुल्ला कोसे जी धी 3 क्लास जी शागिर्दियाणी माजिदा दी नसरुल्ला खोसो जूं ॿिन्ही बुकियुनि में पथरियूं आहिनि ऐं हिकु बुकी शागिर्दियाणी जे ख़त्म थी वई आहे ऐं ॿी बुकी जी ऑपरेशन थींदी जंहिं जा संदन वटि पैसा न आहिनि जो हू निंगरी जो ऑपरेशन कराए सघनि। अहिड़ी सूरत-हाल ते निंगरी जे अमर चयो त मां पंहिंजी धीउ जो इलाज सरकारी अस्पताल मां करायो आहे पर उतां बि को बि फ़ाइदो न आहे थियो। वेतर मुंहिंजी धीउ जी हिकु बुकी बि ख़त्म थी वई आहे ऐं ॿी बुकी जो ऑपरेशन थींदो जंहिं जा असां वटि पैसा न आहिनि ऐं ग़रीब आहियूं। मुंहिंजी धीउ बिस्तर भेड़ो आहे ऐं असां ग़रीब हुजण करे फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारियूं था त इलाज वरी किथां करायूं। हिन सिहत खाते जी सूबाई वज़ीर ऐं वस वारनि खां अपील कई त मुंहिंजी धीउ जो इलाज कराए इन जी ज़िंदगी बचाई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।